हमेशह शार्ट नोटिस ते गॾु थींदा आहियो ऐं उमरकोट जे इशूज़ खे जेको अॼुकल्ह तव्हां हाईलाइट करियो पिया उन ते तव्हां यकीनी तौर ते सभु साफ़ ई ॿाहिरि ऐं जेके सोशल मीडिया ते पिण आहिनि उहे जस लहनि था। अॼु जशन ए आज़ादी जो ॾींहुं आहे। अवां जी तौसत सां ऐं सभिनी खे आज़ादी जो मुबारकूं पेश करियां थो ऐं इहा घणी दर दुआ आहे त हिन मुल्क में ख़ुशहाली अचे, इमरान ख़ान ऐं मखदूम शाह महमूद कुरैशी समेत सभु क़ैदी आज़ादु थियनि ऐं मुल्क में आइन ऐं कानून जी हुक्मरानी हुजे। अॼु बुनियादी तरह जेका तव्हां सां गपशप लॻाइण जो जेको मौज़ू हुयो उहो इहो हुयो त 11 अगस्त ते जॾहिं अक़लियतनि जो ॾियारो मल्हायो पियो वियो पूरे मुल्क में, त उमरकोट में हिकिड़े हिंदू वापारी पुरुषोत्तम सेठ पशुबल जी दुकान ते धाड़ो लॻो ऐं 2 जवाबदार जेके क्लाशनकोफ सां पहिरियों दफ़ो इहो उमरकोट में अहिड़ी नोयत जो वाक़ियो ॾिसण में आयो, हुनजी दुकान में दाख़िल थी उन्हनि खे हरासा करे ऐं हुतां लखे रुपया हुननि फुर कई। उन वाक़े खां पोइ छाकाणि जो अहिड़े क़िस्म जा हींअर तेज़ी सां इहे वाक़िया उमरकोट में थिया आहिनि, उमरकोट में ख़ौफ़ ऐं हिरास फैलिजी वियो ऐं ख़ासि तौर ते उमरकोट जी अक़लियती बिरादरी में उन खे वधीक महसूसु थियो। छाकाणि जो थी सघे थो इहो महज़ हिकिड़ो इत्तफ़ाक़ हुजे, पर जेके कंटिन्यूअस जेके पोयां वाक़िया थिया आहिनि वॾा वाक़िया, उनजो तालुक़ु अक़लियती बिरादरी सां रहियो आहे। इन खां पोइ घणी FIR कराई हुई ऐं अॼु जॾहिं मुल्क जशन ए आज़ादी पाण मल्हाए रहिया आहियूं त इहा ख़बर आई आहे त उहे जेके 2 जवाबदार हुया जेके हिन ॾोह में शामिल हुया, उहे कराची में पुलिस मुक़ाबले जे दौरान जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। जेको फ़रियादी आहे सेठ पुरुषोत्तम उन सां राब्तो थियो आहे, हुनजो चवणु आहे त हू घणी हद ताईं मुतमिन आहे त उहे ई जवाबदार आहिनि जेके हिन वाक़े में मुलविस हुया। पर उमरकोट जा शहरी जेके आहिनि मुख़्तलिफ़ सवाल करे रहिया आहिनि, छाकाणि ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त घटि में घटि 1 दर्जन खनि हिंदू आबादी जा हितां जा जेके माण्हू आहिनि उहे हुननि जी हिट लिस्ट ते हुया। हू जेको बि वजु ॾिया हुननि सां इहो कार्रवाई करे हा ऐं जेका कार्रवाई हुननि खे ईज़ी लॻी सेठ पशुबल वारी उन्हनि उन ॾींहुं इहा कार्रवाई कई, पर उहो हिट लिस्ट उन्हनि वटि मौजूदु हुई। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे मुमकिन न आहे त पंजाब मां कराची मां के माण्हू अचनि उमरकोट शहर में वारदात कनि ऐं उन्ही मोटरसाइकिल ते वापसि कराची पहुची वञनि ऐं इंटरसेप्ट न थियनि। उमरकोट जा शहरी हक़ बजानिब आहिनि इहो सुवाल उथारण में त ही जेके माण्हू आया हिते हुननि खे हिते कंहिं फैसिलिटेट कयो, हू कंहिं वटि रहिया आहिनि, कंहिं वटि मानी खाधी आहे, कंहिं वटि चांहि पीती आहे, हुननि खे शेल्टर कंहिं फ़राहम कयो। जेसि ताईं उहो रूट काज़ जेको जेकॾहिं साम्हूं न ईंदो, उहे जेकॾहिं माण्हू साम्हूं न ईंदा, हुननि जा जेके हिते फैसिलिटेटर साम्हूं न ईंदा, त इहो साॻी क्लाशनकोफ उमरकोट जे शहरनि ते मंडलाईंदी रहंदी ऐं इहो ख़तरो ऐं ख़ौफ़ महसूसु थींदो रहंदो। जेके फुटेजिस अचनि पिया जेके एनकाउंटर ऐं सम्झां थो त बहितर इहो हूंदो आहे त माण्हू गिरफ़्तार थियनि ऐं हुननि खां इन्वेस्टिगेशन थिए, पर अॼुकल्ह माण्हू इन मां इहा हिकिड़ो जेका इंसानी हक़नि जी डिमांड बि आहे त जेकॾहिं को जवाबदार बि आहे त हुननि खे अदालतुनि में पेश कयो वञे। पर जेको हाणे असांजे अदालतुनि जो हाल आहे उन खे ॾिसी माण्हू अहिड़े क़िस्म जी कार्रवाई ते यकीनन ख़ुशी जो इज़हार त कनि था, पर इहे हुजणु न घुरिजे ऐं इन खे जेको आहे कानून जे दायरे में अचणु घुरिजे। उते टेलीफोन हुननि जा मिलिया आहिनि, उन टेलीफोन डेटा मां बि इहो आसानी खां साबित थी सघे थो त हू उमरकोट कॾहिं आया, कंहिं वटि आया, किथे रहिया, कंहिंसां राब्ते में हुया, केतिरा ॾींहं रहिया। सो लिहाज़ा हाणे इहो तमामु ज़रूरी आहे त उमरकोट में इन ख़ौफ़ ऐं हिरास खे ख़तमु करण लाइ इहा जेका चेन आहे इन खे तोड़िजे ऐं इन्हनि जवाबदारनि खे कठेड़े में आणिजे। महिरबानी। इन लाइ ख़ुशी जो इज़हार कनि था त जवाबदारनि खे एनकाउंटर में क़तलु कयो वञे या मारियो वञे, छाकाणि जो हाणे हुननि जो इदारनि तां अदालतुनि तां एतमाद खजी वियो आहे। हाणे हिकु माण्हू खे ख़बर आहे त 10 साल असांखे हलायो वेंदो, धमकियूं ईंदियूं, असांखे को प्रोटेक्शन कोन हूंदी, इन करे माण्हू ईअं ई जेको आहे महसूसु कनि था त फौरी तौर ते अहिड़े क़िस्म जो अमल थी वञे। तव्हां ॾिठो कराची में हिकिड़ो डॉक्टर जेको आहे क्लिफ्टन जे इलाइक़े में मर्डर थियो, उनजे नतीजे में 2 जवाबदार थिया, गिरफ़्तार थिया हुआ। उन गिरफ़्तार थियलनि खे बि पुलिस जेको आहे मुक़ाबिलो ॼाणाए मारे छॾियो हो।
हाणे उमरकोट में तव्हां जेको अमन अमान जी ऐं जनरल ॻाल्हि कयो था पिया त कंहिं पुलिस जी सुबुह हिकिड़े वाक़े जे करे न या ओवरऑल जेका सूरत हाल आहे उन खे साम्हूं नज़र में रखंदे ॻाल्हाए सघिजे थो। मौजूदा जेको एसएसपी साहिबा साई तालपुर साहिबा जेके आयल आहिनि उन मां बाय एंड लार्ज जेको नज़र अचे थो त उमरकोट जी अवाम हिन एसएसपी मां ख़ुशि आहे। उन जी बुनियादी तौरु वजह इहो आहे त हू कम्यूनिटी पुलिसिंग करे थी पई। हर आम माण्हू जेको मैसेज बि करे थो उनखे हू जवाबु ॾिए थी ऐं उनजो जेकॾहिं जाइज़ मसइलो आहे त उहो हल करे थी। ऐं ॿियो जेको ॾिसो ॾोह या मंशियात जो जेको वाक़ो आहे हर शहर में थींदो रहंदो आहे, पर जेकॾहिं उते पुलिस करे त इहो वधीक ख़तरनाक थी वेंदो आहे। हाणे उमरकोट में घटि जेके माज़ी में एसएसपी रहिया आहिनि उहे पाण रोज़ाना जी बुनियाद ते जेको मंशियात जे पैसे जो हिसाब किताब कंदा हुआ ऐं पाण मंशियात विकिणाईंदा हुआ। हाणे उहा पोज़ीशन नाहे। मंशियात जे ख़िलाफ़ अक्रॉस द बोर्ड जेका आहे उहो कंहिं हद ताईं यकीनन कार्रवाई ऐं मंशियात ख़ासि तौर ते ज़िक्र कयां पियो इहे जेके सफ़ीना इहे जेके शयूं जेके आहिनि आइस वग़ैरह जेके मुतारिफ़ थियूं हुयूं उन जे सिलसिले में। हाणे इहे उहे शयूं आहिनि जिन जे करे हिन असांजी जेका पीपल्स पार्टी जी दुकानु हलंदी आहे उमरकोट ज़िले में, जॾहिं खां मैडम आई आहे तॾहिं खां हू काफ़ी जेके आहिनि अनकम्फर्टेबल जेके पाण चऊं न सुकून में न आहिनि, छाकाणि हुननि खे एसपी उहो खपे जेको जॾहिं हू आम माण्हुनि में अचनि त हुनजे पोयां हले, हुनजे भर में वेहे, हुन जा जेके जाइज़ ऐं नाजाइज़ मसइला हल करे, जेकॾहिं को मंशियात फ़रोश आहे हुनखे प्रोटेक्शन मिले। त इहो असांजा हितां जा मक़ामी जेके नुमाइंदा आहिनि पीपल्स पार्टी सां जेको तालुक़ु आहे उहो अनईज़ी आहिनि। ऐं ॿुधण में आयो आहे त हू इहे दाऊं खणी हींअर बि जेका आहिनि सीएम साहिब ताईं बि पहुची विया आहिनि त कंहिं बि नमूने हाणे हिन एसएसपी खे हटाइजे, जेकॾहिं हीअ एसएसपी रहियो त हिननि जूं उताकूं वेरान थी वेंदियूं। ऐं तव्हां ॾिसो त इहा पुलिस ई आहे जंहिंजे थ्रू ई चाहींदा आहिनि त माण्हुनि जे प्लाटनि ते कब्ज़ा कजनि, पंहिंजे माण्हुनि खे कब्ज़ा कराइजनि, ताकी उमरकोट में पुलिस माज़ी में जेको आहे प्रोटेक्शन या लॉ एंड ऑर्डर बहाल करण में घटि ज़मीननि ऐं प्लाटनि ते कब्ज़ा कराईंदी तव्हांखे वधीक नज़र ईंदी। उमेदु आहे त उन में पिण घटिताई ईंदी। ऐं इहो उमरकोट मूं तव्हांखे अॻे दफ़े बिलिया साहिबु चयो हो त उमरकोट में अक़लियती बिरादरी जो वॾो तइदादु रहे थो, अधु आबादी अक़लियत जी आहे। उन्हनि खे उनजो हक़ु आहे त जेकॾहिं हू मुतमिन आहिनि हिन एसएसपी मां त उहो एसएसपी खे कंटिन्यू करायो वञे, उन लाइ अहिड़ा हालात न पैदा कया वञनि जंहिंजे करे जेको आहे का अहिड़ो ऑफिसर हिते मुक़ररु कयो वञे जो रैंकर आहे। माज़ी में बि जेको एएसआई खां वठी जेके प्रमोशन थींदा आया उहे एसएसपी उमरकोट में लॻाया विया, हुननि अची उमरकोट में ॾोह कराया, हुननि उमरकोट में अगवा कराया। तव्हांखे यादि हूंदो एसएसपी इन्वॉल्व रहिया आहिनि अक़लियती बिरादरी जे अगवा में बि, जेके आहिनि एसएसपी हिकिड़ो महेश्वरी अगवा थियो उनजी त भुंग एसएसपी वरिती ही चाहिनि था अहिड़ा एसएसपी हुजनि। ऐं उमरकोट जी आवाम जेसि ताईं इन एसएसपी मां मुतमिन आहे, जेसि ताईं कमु बहितर हले थो, लॉ एंड ऑर्डर मेंटेन थिए थो, त असांजी इहा अपील हूंदी अरबाब इख्तियार सां त हिन एसएसपी खे न हटायो वञे। डीसी हिननि खे पंहिंजे मर्ज़ी जो खपे, सियासतदाननि खे ईअं हिननि खे चेंबर बि न खपे, छाकाणि चेंबर ठहींदो त कंहिं बि पूरे मुल्क में तव्हां कंहिं बि शहर में वञो उहे चेंबर जेके हूंदा आहिनि ॾाढा पावरफुल हूंदा आहिनि। उहे ई इंतिज़ामिया खां पंहिंजनि मसइलनि ऐं मसाइल जे लाइ हल कराइण जे लाइ जेको रवाबित रखंदा आहिनि। पर छाकाणि जेकॾहिं ईअं सभु मामला थींदा त मूं तव्हांखे जीअं चयो त हिननि जूं जेके ओताकूं वीरान थी वेंदियूं। हीअ जेको चङमुड़सी कनि था हिन वटि केरी कोन पहुचंदो, इन करे ई चाहिनि था त उमरकोट में कंहिं बि क़िस्म जो को चेंबर न ठहे, को वापारी एसोसिएशन न ठहे जेको उमरकोट जे मसइलनि खे उमरकोट जे जेके ॾिसो हाणे उमरकोट रुॻो इहो त न आहे न लॉ एंड ऑर्डर जी पुलिस जे हवाले खां, उमरकोट तबाह बि थी वियो आहे न। अॼु 14 अगस्त आहे, तव्हां ॾिसो जे रस्ते तां लंघो उन ते पाणी पियो थो हले, गटर उथलियल आहिनि, न तव्हां आज़ादी था मल्हाए सघो, न तव्हां ॾियारी था मल्हाए सघो, न त ईद था मल्हाए सघो। इहो उमरकोट ज़िलो तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। ऐं उमरकोट जे शहरवासियुनि ख़ासि तौर ते वापारियुनि खे अपील कंदुसि त ॾिसो तव्हांखे कंहिंजी बि ज़रूरत न आहे, न के सियासतदान जी, न तव्हांखे कंहिं पुलिस अमलदार जी, न तव्हांखे डीसी जी। तव्हां पाण में ॿधी पैदा करियो, तव्हां पंहिंजो सिस्टम जेको आहे उहो इम्प्लीमेंट करियो। तव्हां पंहिंजो चौकीदारी सिस्टम उमरकोट में पाण कंदा रहिया आहियूं, माज़ी में चौकीदारी सिस्टम तव्हां इम्प्लीमेंट करियो। तव्हां उमरकोट में CCTV कैमराज़ लाइ डिमांड करियो, पुलिस जो ऐं गवर्नमेंट जो बि फ़र्ज़ु आहे त उमरकोट में CCTV कैमराज़ हुजनि। अॼुकल्ह हर घर जे साम्हूं कैमरा लॻी पई आहे। हीअ ॾोह थिए थो, जेको माज़ी में ॾोह थियो, राति जो ॾोह थियो, सुबुह ॾोह थियो 5 वॻे 9 वॻे, उन्हनि सकरंड जे क़रीब वञी
वञी पहुता त इहो CCTV कैमराज़ में अची वियो। अॼुकल्ह जेकॾहिं साइंटिफिक नमूने सां ऐं फॉरेंसिक वग़ैरह कराए जेकॾहिं ॾोहनि जी जांच कजे थी त जेकॾहिं उहो घणो जेको आहे ॾोह लिकी नथो सघे, पर पुलिस खे हाणे तव्हांखे पुलिस उहो खपे तव्हांखे जेको तव्हांखे प्रोटोकॉल ॾिए, रुगो सियासतदाननि खे प्रोटोकॉल ॾिए, MPs ऐं MNAs खे प्रोटोकॉल ॾिए, उन लाइ प्रायोरिटी उहो हुजे, अमन अमान सेकेंडरी हुजे, त पोइ उते शयूं ख़राबु थियनि थियूं। इन करे उमरकोट जे शहरनि खे, उमरकोट जे वापारियुनि खे घुरिजे त हू हाणे अॻियां अचनि ऐं पंहिंजी हिफ़ाज़त लाइ, पंहिंजे हक़नि जे लाइ जेको आहे इहो वापारी एसोसिएशन जोड़नि ऐं उन जे तहत ई हू पंहिंजी इंतिज़ामिया सां रवाबित रखनि ऐं पंहिंजा मसाइल हल कराइनि।